बिल्कुल मोया शहर है। मोया शहर जे समेत केतरनि इलाइक़नि में हज़ार एकड़ ते पोखियल सारीलो फसल हिन वक्त पची तैयार थी चुको है ऐं सवनि जी तइदाद में लायारा बनियूं लुबी रहिया आहिनि ऐं हिन वक्त सारियुनि जो रेट सरकारी रेट मुक़ररु न हुजण जे करे हितां जा राइस मिल मालिकान ऐं सारियुनि जा वापारी घटि रेट ते सारियुनि ख़रीद करे रहिया आहिनि। हिन मौक़े ते अचो त आबादगार ऐं हारियुनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हूंदी आहे सेठनि खां असीं खणंदासीं, सारियुनि जो रेट हूंदो त असीं उन्हनि सां कार वहिंवार कंदासीं ऐं असीं जेको सो केॾांहुं वञूं चऊं था त बाबा सारियुनि जो रेट वधायो, असांजो कुझु कारपत थिए जंहिंजे सारियूं असांजी जेके थींदियूं असीं सेठनि खे ॾेई छॾींदासीं, असांजा बच्चा बुख मरंदा। एतिरो असीं हुकूमत खे अपील कयूं था त बाबा सारियुनि जो रेट वधायो, असीं ग़रीब माण्हू केॾांहुं वेंदासीं। ज़ुल्म आहे असां सां, हुकूमत असांजो दाद फिराज करे हुकूमत के अपील कयूं था बाबा सारियुनि जो रेट वधायो। जी नाज़रीन, अवां आबादगार ऐं हारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। आबादगार ऐं हारियुनि जो चवणु आहे त हिन जेको राइस मिल मालिकान ऐं जेके सारियुनि ख़रीद कंदड़ वापारी जेके आहिनि उहे 3000 खां जेको स्टार्ट रेट शुरू थियो, जेको हिन वक़्तु 2200 2000 रुपया रेट ते सारियूं ख़रीद करे रहिया आहिनि। इन्हनि जो मुतालबो इहो आहे त सारियुनि जो रेट 4000 खां वठी 3500 ताईं मुक़ररु कयो वञे, जीअं त आबादगार ऐं हारी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघनि।